कॉन्फिडेंस हूंदो आहे या जेको कॉन्फिडेंट माण्हू हूंदो आहे उन में जुरत हूंदी आहे। जुरत मां मुराद ईअं न आहे त हू झेड़ा कंदो आहे या झगड़ा कंदो आहे, पर जुरत मां मुराद त हू उहा सचाईअ वारो रस्तो वठंदो आहे जंहिंमें हुनखे नुक़सान बि पवंदो आहे, पर हू महसूसु करणु न ॾींदो आहे या हू ज़ाहिर करणु न ॾींदो आहे त हुनखे छा थियो आहे। कॉन्फिडेंस मां मुराद बि ईअं हूंदी आहे त उहो जुरतमंदाना फ़ैसिला कंदो आहे ऐं फ़ैसिले करण खां पोइ उन्हनि ते मुक़ररु बि रहंदो आहे। कॉन्फिडेंट जेको माण्हू हूंदो आहे उहो ओबीडेंट बि हूंदो आहे, यानी ताबेदार। हू हर उन माण्हूअ जी इज़त ऐं एतिराम कंदो आहे जेको उन इज़त जे लाइक़ु हूंदो आहे, यानी हू उनखे ओतिरी इज़त ॾींदो आहे जेतिरी उन माण्हूअ जी शख़्सियत हूंदी आहे या जेतिरो हू माण्हू उन जे लाइक़ु हूंदो आहे या क़ाबिलु हूंदो आहे। नेगेटिविटीअ खां कॉन्फिडेंट माण्हू हमेशह परे रहंदो आहे। जेके बि नेगेटिव थाट्स ईंदा आहिनि या नेगेटिव पीपल हूंदा आहिनि या जेके हुन जा दोस्त हूंदा आहिनि उहे उन्हनि खां साइड कंदो आहे या उन्हनि खां अवॉइड कंदो हू अॻिते पंहिंजी राह ते रस्ते ते गुज़रंदो वेंदो आहे। जेकॾहिं को माण्हू नेगेटिविटी जी ॻाल्हि कंदो आहे त हू उन मां पॉज़िटिव पॉइंट्स हथु करे ऐं पंहिंजे फेवर में हू अॻिते वधंदो हलंदो आहे, उहो ई कॉन्फिडेंट हूंदो आहे। जेकॾहिं कॉन्फिडेंट माण्हू कॾहिं बि नाकाम थींदो आहे त हू उन कामयाबु थियण माण्हूअ खे हार पाराईंदो आहे या उन सां गॾु ख़ुशी मल्हाईंदो आहे, पर जेकॾहिं हू पाण कामयाबु थींदो आहे त नाकाम थींदड़ शख़्स जी मदद कंदो आहे त हू बि उन सां गॾु कामयाबीअ जे तरफ़ वधंदो हले। कॉन्फिडेंट माण्हू इंटेलिजेंट हूंदो आहे, हू फितरी तौर ते बि ज़हीन हूंदा आहिनि ऐं कॉन्फिडेंट माण्हू आमतौर ते ज़हानत जे लाइ मुख़्तलिफ़ तरीक़ा बि इस्तेमालु करे पंहिंजो पाण खे ज़हीन साबित कंदा आहिनि ऐं जेकॾहिं ॾुखी का हालात ईंदी आहे या मुश्किल के हालात ईंदा आहिनि या सिचुएशन्स थींदियूं आहिनि हू उन ते हमेशह क़ाइमु रहंदो आहे ऐं हू पंहिंजा उन बुनियाद ते फ़ैसिला बि कंदो रहंदो आहे। जेकॾहिं कॉन्फिडेंट माण्हूअ खे तव्हां को बि इम्तिहान ॾियो या उनजो एग्ज़ाम वठो या ज़िंदगीअ जा जेके हालात आहिनि उन में का बि मुश्किलात ईंदी त हू उन मां पार पइजी वेंदा आहिनि ऐं हू परेशान न आहिनि थींदा। जेकॾहिं तव्हां कॉन्फिडेंट माण्हूअ खे कॾहिं बि का मुखालफ़त वारी ॻाल्हि कई त हू उन मुखालफ़त वारी ॻाल्हि खां हटी करे हू सुठाई जे तरफ़ पंहिंजो क़दम वधाईंदा आहिनि ऐं उन जे बुनियाद ते हू फ़ैसिला कंदा आहिनि। उन्हनि में डेयर हूंदी आहे, हिमत हूंदी आहे, उन्हनि में बुर्दबारी हूंदी आहे, उन में शख़्सी कशिश हूंदी आहे। हीअ दुनिया सॼी उन्हनि कॉन्फिडेंट माण्हुनि लाइ हिकिड़ो मैदान हूंदो आहे। हू उन मैदान ते पंहिंजो पाण खे हिकु प्लेयर वांगुरु हलंदा आहिनि। उन्हनि में हलण जो स्टाइल जेको हूंदो आहे उहो बि कुलनी खां अलॻि हूंदो आहे, उनजे ॻाल्हाइण जो अंदाज़ बि बहितरीनु हूंदो आहे। कॉन्फिडेंट माण्हू उन खे न चइबो आहे त बहितरीनु तक़ीर करे अंग्रेज़ी ॻाल्हाए, उर्दूअ में भली तक़ीर करे, पर कॉन्फिडेंट माण्हूअ में हर उहा शख़्सी ख़ूबी हूंदी आहे जेका ॿिए माण्हूअ में आम तौर ते घटि मिलण में ईंदी आहे।